नाज़रीन, उमेर रबाब चांडे जो 3 गर्भातियुनि जे क़त्ल केस आख़िरी मरहले में दाख़िल थी वियो आहे। केस जी फ़िरियादी ऐं जवाबदार धुर जे वकीलनि KTN न्यूज़ जे रिपोर्टर निज़ाम शेख सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। ॾिसो, इन ते असां पहिरें ॾींहं खां चऊं पिया त वधीक मेरिट्स ते त मां कॉमेंट्री न कंदुसि कंहिं बि हवाले सां गॾु, पर मां इहो ज़रूरु चवंदुसि कि मौक़े ते उन ॾींहुं बुरहान खान न हुयो। बुरहान खान जी प्ली ऑफ एलिबाई आहे ऐं उहो उन ॾींहुं उन वक़्त ते हैदराबाद हुया ऐं अहिड़ो ई बयान कोर्ट में असांजा शाहिद बि चई चुका आहिनि, केस जो IO बि चई चुको आहे, डॉक्यूमेंट्री एविडेंस बि पेश कयो आहे जंहिंमें इहो साबित थियो। सर, सरदार खान जे ख़िलाफ़ जेको आहे इहो इल्ज़ाम आहे कि उन्हनि जी चुरच हुई, मौक़े ते हुननि खे न ॾेखारियो वियो आहे। त अहिड़ो को सबूत फरियादी धुर पेश न करे सघी आहे, अहिड़ो को शाहिद जिथे वेही किथे को मनसूबाबंदी में इल्ज़ाम हुजे कि सरदार खान मनसूबाबंदी कई हुजे इन क्राइम जी। त एविडेंस मुंहिंजे हिसाब सां सरदार खान जे ख़िलाफ़ अहिड़े क़िस्म जो कोई बि न आहे जंहिंसां इहो साबित थी सघे। सर, उहे जेके बयान आहिनि फरियादी धुर जा ऐं जवाबदार धुर जा, उहे पब्लिक डॉक्यूमेंट्स आहिनि। तव्हां बि कढायो, तव्हां बि पढ़ो, तव्हां बि ॾिसो, उनमें छा अहिड़ी काई बि ॻाल्हि न आहे। ऐं रही ॻाल्हि त मिस उमेर रबाब जेके कॉमेंट्स कया मां उन्हनि ते त कुझु न चवंदुसि, पर फ़ैसिलो जेको आहे केस उहो जज साहिब वटि आहे। जज साहिब इन जो फ़ैसिलो कंदा कि केरु सचो आहे केरु कूड़ो आहे, छा कानूनी तौर ते प्रोसिक्यूशन पंहिंजो केस इस्टेब्लिश करे रही आहे या न, इहो त फ़ैसिलो जज साहिब जो आहे, ॿिए कंहिंजो कोन्हे।